अम्मा पुछियो नेरनि छा कई अथई। चयोमांसि अम्मा सयूं पटाटा। थोरी झटि निबिरी। अम्मा चई ॾे पुटु दाल पकवान। मां चयोमांसि अम्मा मां तव्हांखे चयो न नेरनि ते सयूं पटाटा कया आहिनि। चई ॿुढापो आहे न पुटु, भुलिजी वियमि, विसरी वियो, मग़ज़ु थी वियो आहे ढरो, उहो ई खणी ॾे। मां चयोमांसि ठीकु आहे अम्मा, पर तव्हां आहे न थोरी आङुरियुनि सां कसरत कंदा कयो, उन सां दिमाग़ु आहे न तेज़ थींदो अथव। चई पोइ कीअं कयां। मां चयोमांसि सभिनी आङुरियुनि जा पोर पाण में गॾियो। सभिनी खां पहिरीं आङूठे खे घुमायो, पहिरीं सिधो पोइ उबतो, पोइ ॾिसणीअ खे घुमायो सिधो, पोइ वरी ऊंधो, उन खां पोइ विचीअ खे घुमायो सिधो वरी उल्टो, उन खां पोइ ॿाच खे घुमायो सिधो वरी उल्टो। ॿाच थोरी ॾुखी थी घुमे, ॿियूं त सवलियूं पियूं घुमनि। उन खां पोइ वरी चीच खे घुमायो, पहिरीं सिधो पोइ ऊंधो। इहो 10 दफ़ा कयो। चई पोइ उन सां दिमाग़ु तेज़ थींदो। मां चयोमांसि हा ॾिसो, हे वीडियो ॾिसंदे सभिनी जो दिमाग़ु तेज़ थी वियो अथव। सभिनी खे ख़बर पइजी वई कि सिंधीअ में आङुरियुनि जा नाला छा हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची विया हुजनि त कमेंट्स करे मूंखे ॿुधायो। जय झूलेलाल।